घोटकी मां वाक़िआ कंदासीं। घोटकी वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में वॼणा ज़ख़्मी थी विया आहिनि। ॻोठ सुलेमान घोटो में अणॼातल हथियारबंदनि फायरिंग कई, जे दौरान गोली लॻण सबबि औरत करीमा ऐं चाकर मिराणी ज़ख़्मी थी विया। इतला ते पुलिस पहुची ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां घोटकी मां शेयर कई पिया। घोटकी वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में वॼणा ज़ख़्मी थी विया आहिनि। ॻोठ सुलेमान घोटो में अणॼातल हथियारबंदनि फायरिंग कई, जे दौरान गोलियूं लॻण सबबि औरत करीमा ऐं चाकर मिराणी ज़ख़्मी थी विया। इतला ते पुलिस पहुची ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां घोटकी मां शेयर कई पिया। घोटकी वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में वॼणा ज़ख़्मी थी विया आहिनि। ॻोठ सुलेमान में अणॼातल हथियारबंदनि फायरिंग कई, जे दौरान गोलियूं लॻण सबबि औरत करीमा ऐं चाकर मिराणी ज़ख़्मी थी विया। इतला ते पुलिस पहुची ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। घोटकी मां तफ़सील मालूम कंदासीं जब्बार महर खां। जी जब्बार, आगाह कजो। जी बिल्कुलु, अवांखे ॿुधाए थो त घोटकी वेझो ॻोठ सलेमान घोटो में नामालूम माण्हुनि पारां फायरिंग कई वई, जंहिंजे नतीजे में ॿ ॼणा जेके आहिनि उहे सख़्तु ज़ख़्मी थिया। ज़ख़्मियुनि में मसमात करीमा मीराणी ऐं जेको आहे सो चाकर मीराणी सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जेके घोटकी बी सेक्शन थाणे जी पुलिस इलाज लाइ घोटकी जी तालका अस्पताल खणाए आई, जिते उनखे ट्रीटमेंट बाद सखर रेफर कयो आहे। जॾहिं त पुलिस जो इन हवाले सां चवणो त वाक़े जी जांच करे रहियूं, जॾहिं त हिन महिल वाक़े जो कारण मालूम न आहे सघियो। जी महिरबानी जब्बार, आगाह करण जे लाइ।